शुरू में असीं हिकिड़े बेहद सुरीले पंहिंजे शागिर्द खे ॿुधंदासीं जेको असांजे सिम्पा सिंध इंस्टीट्यूट फॉर म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट जो शागिर्द आहे उनखे असीं उन सां शुरू कयूं था। हामिद राजपर खे गुज़ारिश कंदुसि त उहो ईंदो हिकिड़ो आइटम पेश कंदो। सिंध समूरी सोन सिंध सजी सुहान सिंध भिटाई घोट जी सिंध खतूरी मौज भरो महरान सदा वसे
असांजे हामिद राजपर जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं। ही तयारु शागिर्द आहे।